हुननि जी इहा मजाल जो असांजे वात मां गिरह कढी खाईंदा ऐं असांजूं ज़मीनूं पंहिंजे नाले ते कराईंदा। मूं त इहो कॾहिं सोचियो बि कोन हुयो जो ॿई भाइर अहिड़ी किरियल हरकत कंदा ऐं पंहिंजे मरहूम भाउ हाकिम ख़ान खे हॾनि जी मुठ सम्झंदा। अमा साईं, इहो सालार ऐं संघार मुंहिंजा चाचा ज़रूरु आहिनि, पर असांजा सॼण न आहिनि। हुननि जेकी इहा किरियल हरकत कई आहे न, अमा साईं, मां हुन ॿिन्ही खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदुसि। जन मुंहिंजे बाबा खे हॾनि जी मुठ सम्झो। मां हुननि जा हॾा न भॻा न त मां हाकिम ख़ान जो पुटु ई न आहियां। पोइ हिन ॿिन्ही खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस ख़ान आहे। वारिस ख़ान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त कहर ई कहर। मां इन्हनि ॿिन्हिनि जी मिटी पलीत करे छॾींदमि। ये ॿई ॼणा मुंहुं लिकाईंदा वतंदा, पर काथे बि मुंहुं लिकाइण जी जाइ कोन मिलंदनि। अमा साईं, इहे ॿई वञी किथे बि लिकनि, पर मां हुननि खे पाताल मां बि ॻोल्हे हुननि जे गिरबान में हथु विझी तुंहिंजे क़दमनि में उछलाईंदुसि। भले इहे ॿई पाण खे केॾो बि चालाक सम्झनि, पर मां हिन ॿिन्ही खे इबरत जो निशान बणाईंदुसि। इबरत जो निशान। वारिस ख़ान, तुंहिंजा साथी न आया? अमा साईं, हू तव्हां सां ज़रूरु मिली वेंदा। मां हुननि खे चई छॾियो आहे। वारिस पुट, हाणे सालार ऐं संघार खे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। इन्हनि जो को बिलो कर। अमा साईं, तूं सम्झ त हाणे हिन ॿिन्ही चाचनि जो बिलो थी वियो। हाणे मां हिन ॿिन्ही खे अहिड़ो धोईंदुसि जीअं धोबी कपिड़ा धोईंदो आहे।